सूली भल सिंगार करे मरसूं मरसूं सिंध न देसूं होशूअ जा ललकार करे। मुंहिंजा दोस्तों ऐं साथियो, इहा हक़ीक़त है त सिंध में हर ईंदड़ ॾींहुं त छा, हर ईंदड़ महीनो त छा, हर ईंदड़ साल त छा सूरनि जो बाब हूंदो आहे, पर साल में हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो हूंदो आहे जेको सिंधियुनि जे ज़ख़्मनि ऐं फटनि ते लूणु ॿुरकींदो आहे। उहो 14 अगस्त वारो ॾींहुं हूंदो आहे। 14 अगस्त सिंध जे तारीख़ी हज़ारनि सालनि जे वजूद ते राता हो हयो वियो। इन पाकिस्तान जे नाले में सिंध जो वजूद ख़तमु कयो वियो। हा, असांजे बुज़ुर्गनि, असांजे रहबरनि पाकिस्तान में जेकॾहिं शमूलियत जी ॻाल्हि कई हुई त पाकिस्तान कंहिं मुल्क जो नालो न हो। साईं GM सैयद बि पाकिस्तान जी जेकॾहिं ॻाल्हि कई त पाकिस्तान हिकु मुआहिदे जो नालो हो। इहो मुआहिदो इन पाकिस्तान में जेकॾहिं सिंधी क़ौम जी तरक़ी न थी, सिंधी ॿोलीअ जे ख़िलाफ़ के साज़िशूं थियूं त इन मुआहिदे खे पाण मञण जा पाबंद न हूंदासीं। पर असां ॾिठो त पाकिस्तान ठहण खां पोइ ॿियो त ठहियो, पर सिंध जे रोडनि रस्तनि ते, रेलनि ऐं शहरनि ते उन्हनि जा सिंधीअ में नाला लिखी बि धारी ॿोलीअ में जेके लिखिया विया। सिंध जे ॿोलीअ जी तरक़ीअ में रुकावटूं पैदा थियूं। सिंध जे कल्चर आहे, सिंध जे सकाफ़त जे लाइ का त कुहड़ा खया विया। ॿियो त ठहियो, पर नौकरियुनि समूरनि ते कब्ज़ो कयो वियो। वॾे में वॾो जेको सो सिंध ते राता हो हयो वियो त सिंध जा शहर थारनि जे हवाले कया विया। तॾहिं असांजे रहबरनि महसूस कयो त पाकिस्तान में असांजो वजूद ख़तरे में आहे। ॿिनि लफ़्ज़नि में इहो पाकिस्तान तब्दील थी हाणे पंजाबिस्तान आहे। इहो पाकिस्तान हींअर पंजाब जे मफ़ादनि जो रखवालो आहे। ऐं हिन पाकिस्तान जी मार्फत जेके हुकूमतूं थियूं अचनि, पाकिस्तान जी मार्फत जेके इक़्तिदार में था अचनि, उहे सिंध जे लाइ कुझु नथा कनि, उहे बलोचिस्तान जे लाइ कुझु नथा कनि, पर हुननि जी वधि में वधि कोशिशि आहे त सिंध जा पैदावारी वसीला फुरे, सिंध जूं नौकरियूं फुरे कंहिं पंजाब वारनि खे ॾिजनि। उन करे 14 अगस्त वारे ॾींहं खे हर गैरतमंद सिंधी पंहिंजे लाइ कारो ॾींहुं थो सम्झे, तारीख़ जो बदतरीन ॾींहुं था सम्झो। उन ॾींहं ते असां पंहिंजो एहतजाज जो हक़ रखंदे पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ निभायूं था। न रुगो पाकिस्तान न खपे जो नारो हणूं था, पर असां सम्झूं था त जीअं पाकिस्तान जी मर्ज़ी माना इहा आहे त मरे सिंध। उन करे को बि गैरतमंद सिंधी न चाहींदो त सिंध मरे। हा, इंसाननि जो ठहियल मुल्क पाकिस्तान, माण्हुनि जो ठहियल मुल्क पाकिस्तान त टही चए थो, ख़ुदा जी ठहियल सिंध खे केरु ठाहे कोन सघंदो। हाणे इहो रिंगट बंदि थियणु खपे त जीअं पाकिस्तान। हर गैरतमंद सिंधी सम्झी छॾे थो त जीअं पाकिस्तान जी माना मरे सिंध आहे, त केरु हूंदो जेको पंहिंजी माउ जी सिंध खे उजाड़ण जी कोशिशि करे। उन करे न रुगो पाकिस्तान, पर पाकिस्तान जा हामिन खे बि पंहिंजो दुश्मन पाकिस्तान जे हामिन ते। उन करे पबीदनि जा दोस्त